ड्रग डीलर पिंकीअ जी गिरफ़्तारी खे सरकार अहिड़ी कामयाबी करार ॾेई रही आहे ॼण हाणे मुल्क मां मंशियात जी पाड़ पटिजी वई हुजे। पिंकीअ जांच दौरान आफ़ीसरनि ऐं सियासतदाननि जा नाला बि ज़ाहिर करे छॾिया आहिनि। सवाल इहे उथी रहिया आहिनि त छा ड्रग डीलर पिंकीअ जी गिरफ़्तारी खां पोइ के सॻारा माण्हू बि गिरफ़्तार थींदा या इहे पाण बचाइण लाइ पिंकीअ जी मंशियात खे माखीअ में तब्दील कराए छॾींदा। पिंकीअ खे कहिड़नि बाअसरनि जी टेक हुई, नवनि इंकिशाफनि जो इम्कान बि ज़ाहिर कयो वियो आहे। कहिड़ा पुलिस ऑफिसर हुआ जेके रिश्वत एवज़ मामला लिकाईंदा रहिया। महांगी मंशियात कहिड़ा कहिड़ा बाअसर ऐं सियासी माण्हू ख़रीद कंदा हुआ। पिंकी आहिस्ते आहिस्ते राज़नि तां पर्दो लाहींदी पई वञे। मंशियात सप्लाई में औरत राइडर्स जे इस्तेमाल जो बि इंकिशाफ थियो आहे, पर इहे औरतूं किथे आहिनि, छो गिरफ़्तार न आहिनि थियूं। जांच दौरान पिंकीअ शिरकाईंदड़ इंकिशाफ कया आहिनि त सरकारी इदारनि जा अहलकार किरोड़े रुपया रिश्वत वठंदा रहिया आहिनि। संदसि चवणु आहे त MQM MNA सादिक इफ़्तिकार ऐं संदसि घरवारी ग्राहक आहिनि, जन ॾांहुं लखें रुपया कर्ज़ बि रहियल आहे। पिंकीअ जे कारोबार में वकीलनि जे मुलवस हुजण जी बि निशानदेही थी आहे। पिंकी ॿुधाए थी त संदनि चेंबरनि में मंशियात लिकाई वेंदी हुई। हीउ मामलो रुॻो पिंकीअ खां शुरू ऐं पिंकीअ ताईं ख़तमु नथो थिए। सेनेट जी स्टेडिंग कमेटीअ में पिणु सवाल उथिया आहिनि त छा सियासतदान बि इतां ई मंशियात वठंदा आहिनि। सेनेट कमेटी जी इजलास में अनमोल उर्फ़ पिंकीअ वारे मंशियात केस ते सख़्त ॻणती ज़ाहिर कई वई आहे। कमेटी चेयरमैन सेनेटर फैसल सलीम रहमान चयो आहे त ANA मुकमिल रिपोर्ट पेश करे त पिंकी कहिड़नि माण्हुनि खे मंशियात फ़राहम कंदी हुई ऐं छा उन्हनि में जज, ब्यूरोक्रेट या सियासतदान बि शामिल हुआ या न। मंशियात में कामोरा सियासतदान ऐं ॿिया सॻारा माण्हू मुलवस आहिनि या न, उन लाइ उन्हनि जी मेडिकल रिपोर्ट कराइण लाज़िम आहे त किथे असांजा अहम इदारा हलाईंदड़ मंशियात वापराईंदड़नि जे वर्त न आहिनि चढ़ियल। मामलो रुॻो पिंकीअ ताईं महदूद न आहे। हीउ हिकु वॾो नेटवर्क आहे जंहिंजो पतो पिंकीअ जी मोबाइल फोन डेटा मां ई पवंदो। सवाल इहो आहे त हिन वक़्त ताईं साइंसी जांच छो न कराई वई आहे। छा फरह गुगी ऐं डॉलर गर्ल अयान अलीअ जियां हीउ मामलो बि ईअं ई दॿिजी ख़त्म थी वेंदो। अब पता नहीं कहाँ से आ जाते हैं मुंह उठा के मैं पिंकी को पकड़ूंगा। फिर 5 साल हो जाते हैं, 6 साल हो जाते हैं, 7 साल, 8 साल, 9 साल रिटायर हो जाते हैं, फिर खुद ही फोन करके हंस रहे होते हैं कि यार मैं इतने साल पीछे लगा रहा, पकड़ नहीं पाया। मुझे पता है आप दोबारा मर के भी पैदा होकर आ गए ना, 10 साल बाद, 5 साल बाद जब आपकी कब्र में टांगे होंगी तो एक बार मुझे कॉल करके आप भी बताना और ऐसे ही जोर जोर से हंसना। उठा लो अगर उठा सकते हैं। मेरे पास से धड़ल्ले से काम कर रहे हैं। पूरे कराची में अंधेर डाला हुआ है। रोक सको तो रोक लो। वायदा भी सामान चाहिए हुआ तो गोल्डन स्टॉक बहुत अच्छा जा रहा है। चाहिए हुआ तो बता देगा, भिजवा दूंगी। हाँ, ये अकाउंट आपको सेंड कर दिया हुआ है। 24 घंटे सर्विस ऑन है, जब भी चाहिए जब भी चाहिए हुआ रास्ता कर लिएगा। शॉप वालों के अकाउंट होते कुछ नहीं उखाड़ सकते बेटा। आप लोग इतनी शॉप्स हैं, आप लोग दीवारों में टकरे मारोगे, अपने बाल नोचने लग जाओगे कि यार ये क्या क्या बंदी क्या है ये। और हाँ, सनी भी मेरे पास ही है और लकी भी मेरे पास ही है। मैंने कहा क्या यार, ऐਵੇਂ ही बच्चों को तंग करोगे।